नाज़रीन तव्हां खे अहम ख़बर का आगाह कंदा हलूं त दौड़ भरिसां लाशारी स्टाफ वटि ख़ौफ़नाक हादसो, भेण भाउ थरे ते फ़ौत, 8 ॼणा ज़ख़्मी। ईद जो ख़ुशू मातम में तब्दील थी वई। नवाबशाह जी रिपोर्टर साइमा बलोच मूजिब कराची का पीर ॻोठ वेंदड़ मुसाफ़िर कोच जो दौड़ भरिसां लाशारी स्टाफ वटि तेज़ रफ़्तार सबबि कोच जो टायर बस्ट थी पियो, जंहिं जे नतीजे में हिक ई ख़ानदान जा 8 ॼणा ज़ख़्मी ऐं भेण भाउ मौक़े ते फ़ौत थी विया। फ़ौती में असदुल्ला नारे जो, भेण फरज़ाना नारे जो, जॾहिं त ज़ख़्मियुनि में नूर ख़ातून, ग़ुलाम मुस्तफ़ा, दरिया ख़ान लाशारी, सरदार अली शामिल आहिनि। उन मौक़े ते फ़ौती ज़ख़्मियुनि खे इलाइक़े वासियुनि एम्बुलेंस ज़रिए PMU इस्पताल नवाबशाह पहुचाया। बालूजा कुबा थाणे जी पुलिस जो चवणु आहे त हादसे जो शिकार थियल माण्हू हिकिड़े ई ख़ानदान जा आहिनि। ही कराची में पंहिंजे हिकु अज़ीज़ मरीज़ जी अयादत करण बाद वापसि पंहिंजे ॻोठ अची रहिया हुआ त दौड़ भरिसां लाशारी स्टाफ वटि हादसो पेश आयो आहे। ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ आहे। फ़ौतियुनि खे वारसनि पारां पंहिंजे ॻोठ खणाया विया। फ़ौतियुनि जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। नाज़रीन तव्हांखे ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त दौड़ भरिसां लाशारी स्टाफ वटि ख़ौफ़नाक हादसो, भेण भाउ थरे ते फ़ौत, 8 ॼणा ज़ख़्मी। ईद जो ख़ुशू मातम में तब्दील थी वई। नवाबशाह जी रिपोर्टर साइमा बलोच मूजिब कराची का पीर ॻोठ वेंदड़ मुसाफ़िर कोच जो दौड़ भरिसां लाशारी स्टाफ वटि तेज़ रफ़्तार सबबि कोच जो टायर बस्ट थी पियो, जंहिं जे नतीजे में हिक ई ख़ानदान जा 8 ॼणा ज़ख़्मी ऐं भेण भाउ मौक़े ते फ़ौत थी विया। फ़ौती में असदुल्ला नारे जो, भेण फरज़ाना नारे जो, जॾहिं त ज़ख़्मियुनि में नूर ख़ातून, ग़ुलाम मुस्तफ़ा, दरिया ख़ान लाशारी, सरदार अली शामिल आहिनि। उन मौक़े ते फ़ौती ज़ख़्मियुनि खे इलाइक़े वासियुनि एम्बुलेंस ज़रिए PMU इस्पताल नवाबशाह पहुचाया। बालूजा कुबा थाणे जी पुलिस जो चवणु आहे त हादसे जो शिकार थियल माण्हू हिकिड़े ई ख़ानदान जा आहिनि। ही कराची में पंहिंजे हिकु अज़ीज़ मरीज़ जी अयादत करण बाद वापसि पंहिंजे ॻोठ अची रहिया हुआ त दौड़ भरिसां लाशारी स्टाफ वटि हादसो पेश आयो आहे। ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ आहे। फ़ौतियुनि खे वारसनि पारां पंहिंजे ॻोठ खणाया विया। फ़ौतियुनि जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रंजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।